नमस्कार, जय श्री कृष्ण। माया करिश्मा पेसवाणी ऐं मुंहिंजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत है। जीअं त कती जो महीनो हले पियो त तुलसी ऐं शालीग्राम जो विवाह भी थियणो आहे त हलो अॼु मां तव्हांखे शालीग्राम जो श्रृंगार ॾेखारियां थी। शालीग्राम हर घर में हुजणु ज़रूरी आहे ऐं तुलसी में हुजणु भी ज़रूरी आहे। भगवान शालीग्राम जे रूप छो वरितऊं हिन जी कथा मां तव्हांखे ॿिए वीडियो में ॿुधाईंदमि। त हलो शालीग्राम जो श्रृंगार ॾिसूं। ही ॾिसो शालीग्राम जो श्रृंगार ये मार्केट में रेडीमेड मिलंदो आहे। ॿ अखियूं ऐं फेस ठहियलु हूंदो आहे। तव्हां किथां भी वठी सघो था हिन श्रृंगार खे। त सभिनीनि खां पहिरियों मां पंहिंजो पुरानो शालीग्राम खयो आहे, हुन मां पुरानो श्रृंगार हटाए करे भगवान खे सनानु पाणी कराए बिल्कुलु सफ़ा करे थी छॾां। त ही ॾिसो मां बिल्कुलु पंहिंजे शालीग्राम खे सफ़ा करे बिल्कुलु चमकाए छॾियो आहे ऐं हाणे मां जो नओं श्रृंगार वठी आई आहियां भगवान खे हुन सां सजाईंदसि। त सभिनीनि खां पहिरियों मां गम थी खणां ऐं भगवान जे फेस ते मथां इहो चंबड़ायां थी। ॾिसो चंबड़नि खां पोइ हीअं लॻंदो। हाणे शालीग्राम भगवान जी अखियूं हुननि ते भी गम लॻाए करे मां लॻायां थी। ॾिसो अखियूं ऐं फेस लॻण खां पोइ भगवान शालीग्राम ईअं नज़र ईंदा ऐं भगवान शालीग्राम तैयार थी विया आहिनि ऐं हिननि जो स्टैंड भी मूं वटि आहे, हुनखे भी मां धोई करे रखियो आहे। त पहिरियों मां भगवान खे हुननि जे स्टैंड में रखी छॾंदमि, हुन खां पोइ अॻियां श्रृंगार कंदमि। त हाणे मां भगवान खे स्टैंड ते रखी छॾियो आहे। भगवान शालीग्राम खे भी मोर जो पंख हुजणु तमामु ज़रूरी आहे, छो लाइ भगवान शालीग्राम कृष्ण ई आहिनि। त सभिनीनि खां पहिरियों मां हिकु मोर पंख खयो आहे ऐं हुनखे कटे करे बिल्कुलु भगवान शालीग्राम जेतिरो नंढो ईअं करे छॾियो आहे कि जीअं भगवान खे परफेक्ट सजी वञे। त ही ॾिसो मां लॻाए ॾिठो आहे। त सभिनीनि खां पहिरियों भगवान खे मां हिकिड़ो नओं हार पाईंदसि शालीग्राम भगवान खे। हुन खां पोइ मां भगवान शालीग्राम खे मुकुट पाईंदसि ऐं हुन जे पुठियां मां इहो मोर पंख चंबड़ाए छॾंदमि। ही ॾिसो हाणे श्रृंगार पूरो थी वियो आहे ऐं मां तुलसी माता में शालीग्राम खे रखी भी छॾियो आहे। त जीअं हुते मां सुबुह शाम ॾीओ ॿारियां त भगवान शालीग्राम जी भी पूजा थी वञे। ॾिसो ही संझा जो ॾीओ भी मां ॿारे छॾियो आहे। त ही हो भगवान शालीग्राम जो श्रृंगार। तव्हांखे कीअं लॻो मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाईंदा ऐं मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। पासे में बेल आइकॉन आहे हुनखे प्रेस करणु बिल्कुलु न भुलिजो, जीअं तव्हांखे नोटिफिकेशन मिलंदा रहनि। वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो सां। तेसिताईं मोकल थी वठां। जय श्री कृष्ण, जय झूलेलाल।